अस्सलाम वालेकुम। टेक्निकल सिंधी चैनल में खुश आमदीद। घणे टाइम खां पोइ हाज़िर आहियूं। दोस्तनि खां मुआज़रत वठंदासीं। अॼु अवां जे लाइ मां हिकु ऐप खणी आयो आहियां जेके दोस्त गेम खेॾी करे पैसा कमाइण चाहिनि था उन्हनि जे लाइ ही वीडियो बहितरीनु वीडियो आहे। ऐं जेके लूडो गेम खेॾंदा आहिनि त उन्हनि जे लाइ बि त तमामु बहितरीनु। इन में तव्हां जीअं अकाउंट ठाहींदव, अकाउंट ठाहिण सां ई तव्हांखे 20 रुपया बोनस मिलंदो। उन 20 रुपये ते तव्हां खेॾी सघो था हर लूडो गेम। 4 रुपया बि तव्हां हिते लॻाए सघो था, 20 रुपया बि लॻाए सघो था, तव्हांजी मर्ज़ी आहे। तव्हांखे 20 रुपया बोनस मिलंदो ऐं डेली साइनअप डेली इन खे खोलण सां बि तव्हांखे पैसा मिलंदा ऐं हर जॻह ते तव्हां हिते अर्निंग सुठी करे सघो था। सभ खां पहिरीं तव्हां दोस्तनि खे ॿुधाए था हलूं त हिन में ही हिकु जुआ ऐप आहे। हूअं त जुआ न खेॾणु खपे, सुठी ॻाल्हि न आहे, पर अर्निंग जे हवाले सां जेके दोस्त अगरि हिन में करे सघनि था त उहे भले तव्हां हिन में अर्निंग करे सघो था। दोस्तो हिन में अकाउंट ठाहिणो आहे ऐं अकाउंट ठाहिण खां पोइ तव्हांखे मां मुकमल हिन में तरीक़ो ॿुधायां थो। हीअ बिल्कुलु रियल आहे, हिन में को बि शक न आहे। ऐं हिन में ॿी नई ख़ासि ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे हिन में विथड्रॉ 10 मिंटनि जे अंदरि तव्हांखे एज़ी पैसा ऐं जेज़ केस अकाउंट में तव्हांखे हिन जा पैसा तव्हांखे मिली वेंदा। अगरि तव्हां हिन में इहे 20 रुपया तव्हां इहे हाराए वञो था ऐं वरी तव्हां चाहियो था त हिन में वधीक तव्हां गेम खेॾो त पोइ तव्हांखे हिन में वधीक डिपॉज़िट करणा पवंदा। तव्हां हिन में 20 रुपये खां वठी तव्हां जमा करे सघो था। 20 रुपया, 100 रुपया, 50 रुपया, जेतिरो तव्हां चाहियो हिन में तव्हां डिपॉज़िट करे सघो था। उहो बि बिल्कुलु आसानु आहे, उहो बि तरीक़ो तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। दोस्तों मुंहिंजा काफ़ी दोस्त हिन मां विथड्रॉ बि करे चुका आहिनि ऐं गेम बि हू खेॾी चुका आहिनि। हीअ बिल्कुलु रियल आहे। मूं ताज़ो ई अकाउंट ठाहियो आहे। जेके हिन में मुंहिंजो बैलेंस सिर्फ़ु 15 रुपया आहे। जेको बोनस ई मूंखे मिलियो आहे, हिन में ॿी मां का बि डिपॉज़िट न कई आहे। हिन में तव्हां जेको आहे त जेतिरो बि चाहियो हिन में तव्हां अर्निंग करे सघो था। मतिलबु हीअ रियल आहे, छो जो तव्हांखे ख़बर आहे असां कूड़ो वीडियो कॾहिं बि ठाहियो कोन्हे। फ्रॉड वीडियो असां कॾहिं बि जंहिंमें फ्रॉड हुजे उहा असां शइ रखंदा न आहियूं। त हलूं था। सभ खां पहिरीं तव्हांखे हिन में तव्हांखे गेम खेॾणी कीअं आहे उहो तव्हांखे मां हुनजो तरीक़ो ॿुधायां थो। हीअ ॾिसो, काफ़ी हिन में गेमियूं आहिनि, लूडो गेमियूं आहिनि, ॿियूं गेमियूं काफ़ियूं आहिनि। सभ खां पहिरें नंबर ते हीअ ऑप्शन ॾिसो, लूडो गेम वारो आहे। तव्हां जीअं हिन ऑप्शन खे तव्हां हिन खे हणंदव लूडो वारे खे, हीअ जेको आहे हिते तव्हां जीअं हलंदव त तव्हांखे ऑनलाइन जेको आहे त को न को माण्हू तव्हांखे मिलंदो जेको तव्हां हुन सां खेॾी सघो था। हाणे ही पहिरें नंबर ते 4 रुपया शर्त, वरी 20 रुपया, 40 रुपया, तव्हां केतिरी बि लॻाए सघो था। तव्हां हिन जे ज़रिए जेतिरी बि शर्त लॻायो। सभ खां पहिरीं 4 रुपया असां लॻाए ॾेखारींदासीं। हीअ ॾिसो, 4 रुपया हणी करे हिन पिले वारे नाव खे ऑप्शन खे हणंदासीं त डायरेक्ट असां सां को न को कनेक्ट थी वेंदो ऐं 8 सेकंडनि खां पोइ असां जेको कनेक्ट थींदो असां हुन सां हीअ लूडो गेम खेॾी सघंदासीं। हीअ ॾिसो, ऑनलाइन जेको आहे त कोई न कोई मां सां जेको आहे त अची वियो आहे। हिन में तव्हांखे पहिरीं जेका गोटी हूंदी आहे, जंहिंखे असां गोटी चवंदा आहियूं, हर ज़बान में पंहिंजो हिन खे लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि, इहा गोटी तव्हांखे पहिरीं अॻे ई हिन में दाख़िलु करणी पवंदी। जेको बि अॻुवाट हिन खे दाख़िलु कंदो उहो विन करे वेंदो। हाणे तव्हांखे मां हिन में पैसा विझणु सेखारींदुसि। जेकॾहिं तव्हांजा उहो बोनस वारा 20 रुपया ख़तमु थी वञनि था त तव्हां हिन में पंहिंजो अकाउंट जे ज़रिए कीअं पैसा विझी सघो था, उहो बि आसानु आहे। तव्हां हिन में डिपॉज़िट कयो न कयो, पर जेके 20 रुपया तव्हांखे मिलंदा तव्हां हुन ते खेॾी ॾिसो। थी सघे हुन 20 रुपयनि जे ज़रिए ई तव्हां हिन में वधीक कमाए सघो। वधीक तव्हां डिपॉज़िट कयो न कयो, तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। जीअं तव्हां हिन खे ओपन कंदव, हिन जो इंटरफेस हीअं नज़र ईंदो। हिन खे बि असां कैंसिल कंदासीं। हिन खे ख़तमु करे मांधाणी वारो निशान आहे, हिते तव्हां इनवाइट करे बि कमाए सघो था। जिन दोस्तनि खे इनवाइट कंदव, इनवाइट जे ज़रिए बि तव्हां हिन में अर्निंग करे सघो था। शेयर करे तव्हांखे काफ़ी सारी अर्निंग हिन में थी सघे थी। ठीकु आहे दोस्तो, हिन जो इंटरफेस कुझु ओपन थियण खां पोइ हीअं ईंदो। हाणे तव्हांखे हिते कुंड में हिकिड़ो ऑप्शन मिलंदो शॉप वारो। मां हिन खे निशान बि हणां थो, हेठि लिखियलु आहे शॉप वारो ऑप्शन। तव्हां जीअं हिन खे क्लिक कंदव त हीअ ॾिसो, हेॾे हिन कुंड में आहे, हीअ शॉप वारो ऑप्शन आहे, या हिते मथे बैलेंस वारे ऑप्शन आहे। हिन ॿिन्ही मां तव्हां हिक खे क्लिक करे तव्हां हिन मां अर्निंग करे सघो था। ठीकु आहे। हीअ जेको दोस्तो सॉरी मां ग़लति आहियां, हीअ शॉप वारो ऑप्शन कुंड में आहे, या हीअ बैलेंस वारे ऑप्शन खे जेकी मांधाणी आहे, इन ॿिन्ही मां तव्हां हिक खे क्लिक करे सघो था।
ही ॾिसो 20 रुपया भी आहे, 100 रुपया भी आहे, 500 रुपया भी आहिनि। तव्हां जेतिरो हिन में बैलेंस ऐड करे सघो था। मां पहिरीं 20 रुपया ऐड कंदुसि तव्हांखे हिनखे जेके 20 रुपया 100 रुपयो कंदुसि। 100 रुपया वारे ऑप्शन खे मां हिनखे क्लिक कंदुसि त असांजो डायरेक्ट जेको आहे ऑप्शन कुझु हिन तरह खुलंदो जेको तव्हां हाणे ॾिसंदव। मां हिन 100 रुपया वारे ऑप्शन खे हणी करे हिन ऐड वारे ऑप्शन खे हणंदुसि त ही डायरेक्ट कंहिं लिंक ते वेंदी, डायरेक्ट लिंक खे खणी वेंदी असांखे हिन जॻह ते। ऐं हिते 10 मिंट हलंदा। हिते तव्हांखे हाणे फ़ोन नंबर हणो आहे, अकाउंट नंबर जेको तव्हांखे एज़ी पैसा अकाउंट जो नंबर आहे उहो तव्हांखे एज़ी पैसा या जायज़ कैश कहिड़ो बि तव्हां हणी सघो था। मां हिते पंहिंजो एज़ी पैसा अकाउंट आहे उहो नंबर हिते मां हिनखे हणंदुसि। ऐं हिन खां पोइ हे जेको पे वारो ऑप्शन आहे हिनखे मां क्लिक कंदुसि। क्लिक करण खां पोइ मूंखे हिकिड़ो OTP ईंदो। मां हिनखे ॾिसो त पे वारे ऑप्शन खे हिनखे हाणे तव्हांखे ई इन मिंटनि जे अंदरि तव्हांखे हीअ जेके सेकंड हलंदा पहिरीं तव्हांखे इहो कमु पूरो करिणो आहे। जीअं मां पे वारे ऑप्शन खे क्लिक कयो आहे त हीअ कुझु सेकंड ही रुकंदो ऐं हिते मूंखे OTP घुरंदो। हे त चवंदो त 100 रुपयो ही मुंहिंजो नंबर आहे। हिते OTP मुंहिंजे नंबर ते ईंदी जेका मैसेज ज़रिए तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजी अची वई आहे। ऐं उहा OTP मां पंहिंजी जेको आहे त हिन नंबर ते हणी करे कंटिन्यू कंदुसि त हू मूं वटि बैलेंस जेको आहे उन पंहिंजे इहा ऐप आहे जेकी उन में जमा थी वेंदो। दोस्तों हिते OTP हणी करे मां कंटिन्यू कंदुसि त हीअ जेको आहे मुंहिंजो कमु पूरो थी वेंदो ऐं 100 रुपयो मुंहिंजो हिन ऐप में जमा थी वेंदो। सॉरी इन कंटिन्यू खां बाद में वरी हिते तव्हांखे जेको पंहिंजे अकाउंट जे ज़रिए कोड घुरंदी। तव्हां हिते जेको बि तव्हांजो कोड आहे उहो हिते कोड हणी करे सेंड कंदव त तव्हांजो ऑटोमेटिक 100 रुपयो जेको आहे त हिन अकाउंट में त हिन ऐप वारे अकाउंट में जमा थी वेंदो। दोस्तों हिन ऐप जी डिस्क्रिप्शन में लिंक आहे उहो त वञी करे तव्हां हिन ऐप खे डाउनलोड कयो। ऐं डाउनलोड करण खां बाद में तव्हां हिनखे ओपन कंदव त शायदि तव्हां वटि हीअ ऐप ओपन न थिए। ऐं ओपन न थियण जी वजह हिकिड़ी आहे IP एड्रेस तव्हांखे चेंज करणी पवंदी। उन जे करे तव्हांखे VPN कनेक्ट करिणो पवंदो। को न को VPN हुजे, USA जो हुजे, कैनेडा जो हुजे, सर्वर कहिड़ो बि या तव्हांखे हिते VPN कनेक्ट करे पोइ तव्हां हिनखे ओपन कंदव त हीअ ऐप तव्हां वटि खुलंदी। न त तव्हां वटि हीअ ऐप पहिरीं न खुलंदी। हिकु चकर सां तव्हांखे ही ऐप जेको आहे त उन VPN जे ज़रिए तव्हांखे हिते कनेक्ट करणी पवंदी। ठीक है दोस्तों, VPN कनेक्ट करे पोइ तव्हांखे हे ओपन करिणो आहे तव्हां वटि, तॾहिं हीअ ऐप खुलंदी। ऐं बाद में जॾहिं खुली बि उन खां बाद में तव्हां भले VPN ख़तमु कयो तव्हां वटि ही ऐप पंहिंजो पाण ई खुलंदी रहंदी। ऐं विथड्रा बि दोस्तों फ़िलहाल मूं वटि बैलेंस कोन्हे, मूं वटि एतिरो जो मां हिनखे विथड्रा कयां। ही मां तव्हांखे सिर्फ़ु ॿुधाइण जे लाइ कयो। मुंहिंजा दोस्त काफ़ी कनि था, ही कोई फेक न आहे, रियल कमु आहे। ऐं वधीक मालूमात जे लाइ तव्हांखे मां डिस्क्रिप्शन में WhatsApp ग्रुप जी लिंक ॾियां थो, उते तव्हां को बि मसइलो हुजे तव्हां मूंखां उहो पुछी सघो था।